जंग जंग आहे तो सां जंग सदाकत अली इस्लामी थर में 185 अरब टन कोयलो कमाइण जे चक्कर में जंहिंजी मालियत सिंध हुकूमत जो सालाना बजट जेका 460 अरबन जे लॻभॻि आहे कोयले जे पैदावार मां 1600 सालनि ताईं सिंध जी बजट ठाहे सघिजे थी। मुंहिंजा भाउर थर जो कोयलो एतिरी त बेपनाह मालियत जो आहे जो जेकॾहिं इन जी मालियत 6 करोड़ माण्हुनि में तक़सीम कजे त हिक माण्हूअ खे 1 करोड़ 25 लख रुपया आराम सां ॾेई सघनि था। सिंध जे इक़्तिसादी वसीलनि खे पाकिस्तान जे नाले में पंजाब हिक तरफ़ छुरींदो ऐं लुटींदो रहियो आहे।